तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त दोस्तों तव्हांखे अपडेट ॾींदा हलो। जी हाँ दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में दरिया ख़ान नाकाम थी चुको आहे ऐं सिंधु खे छॾाइण में। उनजो शक पहिरियों त बख़्शल ते, ॿियो शक मूसा ते। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त पहिरीं ॻाल्हि त दरिया ख़ान सोचींदो मूसा धोखो कयो आहे, इन सां मिलूं, ऐं मूसा अॻे आगाह कयो धोखो बि थी सघे थो। लेकिन दोस्त चवंदा न, बख़्शल जेको कनाए वियो असांखे हिकु पासे थियो त बख़्शल मथां इहो उन्हनि खे इन्फॉर्म कयो हुजे, तॾहिं बख़्त वारा हुते पुॼी विया, असां नाकाम थियासीं। बख़्शल खां पुछाणो कजे। हक़ीक़त में बख़्शल खे इन शइ जी ख़बर न आहे, लेकिन हिन जो शक सिधो बख़्शल ते वियो, मूसा ते घटि वियो। ऐं हुननि सोचियो त मूसा ऐं दरिया ख़ान पाण में विढ़ंदा, लेकिन उहा नवाब खान जी चाल हिते नाकाम थी वई। ॿी तरफ़ त तव्हां ॾिसंदो त दरिया खां मूसा ऐं मीर जी मुलाक़ात थींदी, लेकिन मूसा सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त हिक ॿिए जे मथां हथियार सिधान बावल ऐं दरिया ख़ान जा, ऐं हिक ॿिए जे मथां गोली हलाए बि सघनि था, पोइ न इहे हटण वारा न आहिनि। ऐं मीर चवंदो ॿिन्ही दोस्तनि खे माराए पोइ तूं कुझु ॻाल्हियूं कंदे, तूं हाणे कदम छो नथो खणी। ऐं मूसा चवंदो मुंहिंजी ॻाल्हि कोन थो मञे बावल। ऐं दरिया ख़ान जेको आहे मुड़े कोन थो, सब्र नथो करे। अचण वारनि एपिसोड में इहे सीन ॾिसण वटां तव्हां मिलंदा दोस्तो।